नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन रहीम ऐं करीम रब जल्ल जलालहू जे लाइ जेको अकेलो इबादत जो लाइक़ु आहे ऐं लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह पाक जे आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन व सामाईन जी ख़िदमत में दिल जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं आहियां अवां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। ऐं नाज़रीन, अवां रोज़ जीअं अॼु सुबुह जो सवेर हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं पहिरियां बि अर्ज़ु करे चुको आहियां त सिंध टीवी पारां हीउ जेके रोशनी जी वाट प्रोग्राम शुरू कयो वियो आहे हीउ ख़ालिस तरबियती प्रोग्राम आहे। अवां जी तरबियत, अवां जे बचड़नि जी तरबियत, अवां जे घर भातियुनि जी तरबियत जे लाइ असां रोज़ानो नवां मौज़ू खणी पिया अचूं। उन्हनि ते अल्लाह पाक जे करम सां सिंध जे बहितरीनु उलमा इकराम खे मदऊ करियूं था, क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में उन टॉपिक खे वाज़िह करियूं था ताकी अव्हां खे आसानी सां ॻाल्हि सम्झ में अची वञे। नाज़रीन, हिकु बादशाह खे ॿिए बादशाह गुलनि जा ॿिज ॾिना त हीअ तमामु ख़ूबसूरत गुल आहिनि, हीअ तव्हां वञी करे ॿिज पोखियो ऐं जॾहिं टिड़ी पवंदा त ॾाढो तव्हांखे ॾिसण में मज़ो ईंदो। अव्हांजो बाग़ इन जे रौनक सां ऐं मज़ेदार थी पवंदो, तव्हां हिन खे पोखरायो। बादशाह गुल वठी ॿिज वठी अची करे पंहिंजे मालीअ खे ॾिनई ऐं चयईं त जॾहिं गुल टिड़ी पवे मूंखे ॿुधाइजांइ त मां चमन जो सैर करण जे लाइ ईंदुसि। उन वञी करे पोखियो। जॾहिं राति जो मुखड़ी थी, सुबुह जो गुल टिड़ण जो वारो हो त राति जो वञी करे बादशाह खे इतला कयईं त बादशाह सलामत अव्हां अचो, बाग़ में सुबुह ताईं अव्हां जो गुल टिड़ी पवंदा ऐं अची करे ॾिसो अव्हां जूं अखियूं थधियूं थींदियूं। इन खां अॻु में जो बादशाह अचे सैर करण जे लाइ, सुबुह जो माली जीअं पहुतो त ॾिठाई त गुल जेके हा उहे भॻल टुटल ज़रो थियल आहे, छो त उन्हनि खे नोरीड़ो कुरटे करे ख़राबु करे वियो। त हिन चयो हाणे मां पहुचंदुसि, बादशाह ॾिठो जेकॾहिं हिते त मुंहिंजो सिर कलम कराए छॾींदो। हीउ वठी करे भॻो ऐं बादशाह जी ख़िदमत में पेश थियो। अचे करे चईं त बादशाह तव्हां न अचो, छो अव्हां जे मोकिलियल इन गुलनि खे नोरीड़नि अचे करे कुरटे कटे ज़रो करे छॾियो आहे, ॾिसण जहिड़ा न आहिनि। बादशाह समझदार हो, उन चयो त नोरीड़े कई आहे, नोरीड़े सां थींदी, मुकाफ़ाती अमल आहे, जेको कंदो उन सां थींदी। चुप करे आयो। ॿिए ॾींहुं साॻियो नोरीड़ो हेठि लहे पियो त ॿिलो बीठो अचे करे हिन खे झड़प ॾिनी, हुनखे चीरे फाड़े खाई वियो। हीउ वठी भॻो बादशाह ॾे माली, चयसि नोरीड़े सां थी नोरीड़ो छा थी हुन सां? चए ॿिलो आयो, अचण सां नोरीड़े ते झड़प ॾिने, नोरीड़ो खे खाई वियो। अच्छा, उन खां पोइ उर्दू में गिलेरी चवंदा आहिनि। उन खां पोइ ॿियो ॾींहुं थियो, साॻियो ॿिलो ताड़ में वेठो त नओं नोरीड़ो लहे कोई त मां उनखे खावां त इन ई मालीअ जो कुतो आयो, अचण सां हिन खे झड़प ॾेई करे हिन खे चीरे फाड़े छॾियईं। हीउ वरी वठी भॻो बादशाह ॾे ॿिए ॾींहुं। बादशाह खे चयईं साईं उन ॿिले सां बि थी, कीअं थी? चई मूं वारे कुते उनखे झड़प ॾेई करे उनखे चीरे फाड़े छॾियो। चई ॿिले कुते कई आहे त कुते सां बि थींदी, का महिल थी। ॿियो ॾींहुं थियो, जीअं जो हीउ आयो पए ॾिठईं त नांग उन जे बाग़ मां निकिरे थो, अचण सां ई कुते खे डंग लॻाईं, कुतो तड़पी मरी वियो। हिन लठ खईं, नांग जे कढ पियो, नांग खे मारे विधईं। वियो बादशाह ॾे वञी करे चई साईं कुते सां थी, कंहिं कई? चईं नांग कई। कीअं? निकितो अची करे डंगई। चई नांग कई आहे त नांग सां बि थींदी। हिन चयोसीं नांग सां त थी, कीअं थी? चई उनखे मां लठणी मारियो, चयो तो कई आहे तोसां बि थींदी। बादशाह अॻे पंहिंजी सोच वारा हुआ, बादशाह त बादशाह ई हूंदा न। उन्हनि ऐलान कराए छॾियो त अॼु मां पंहिंजी घरवारीअ सां या निराणीअ सां बाग़ जे सैर ते निकिरंदुसि, सभु तव्हां पर्दो करियो, मुंहिंजे ज़ाल खे कोई न ॾिसे। हीउ सुस्त माण्हू हो। हिन चयो जेकॾहिं बाग़ में पहुता तेसीं ताईं मां वण ते मथे चढ़ी वेंदुमि, सैर करियो, हलिया वेंदा। उनखे कहिड़ी ख़बर त मां हिते आहियां? न ॼाण उहा राणी थकिजी पई, बाग़ में जीअं पहुती त लेटी। हाणे हेठि जो लेटी थी, जे नज़र मथे वई त बादशाह खे चवणु लॻी, बादशाह हिकु तूं बि मां टियों बि आहे। बादशाह चयो मुमकिन न आहे, मूं ऐलान करायो त को बि न हूंदो। इन जो ॾिठो बादशाह त माली मथे वण ते बीठो आहे, जीअं जो हेठि आयो अचण सां पेरनि ते किरी पियो। साईं जान जी अमान, ख़ुदा गवाह आहे, नियत न हुई अव्हां जी राणी खे ॾिसण जी, सुस्ती जे करे चयुमि केरु वञी वरी मोटी अचे, मां लिकी करे मथे वेठो हुउमि, मूंखे कहिड़ी ख़बर त अव्हां जी राणी लेटंदी ऐं उनखे नज़र ईंदो, सो मुंहिंजी जान बख़्शियो, मूंखां
मूंसां ज़ुल्म न कजो। बादशाह तारीख़ी ऐं ज़बरदस्त जुमिलो ॻाल्हायो। चयाईं माली तो कई आहे, तोसां थींदी मुकाफ़ाती अमल आहे, मगर मां न कंदो साईं। छो? तोसां मूं कई त मूंसां बि थींदी, तोसां करे को ॿियो जीअं उन सां बि थिए, मूंसां न थिए। मालूम थियो त हिन दुनिया में जेको कुझु बि आहे मुकाफ़ाती अमल थींदो आहे। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। चङाई कंदो चङाई थींदी। क़ुर में अल्लाह ताला फरमायो हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, भलाई जो बदिलो भलाई आहे। ऐं ॿी जाइ ते फरमाई ला तज़लिमून वला तुज़लमून, न तव्हां कंहिंसां ॾाढु करियो न तव्हां सां ॾाढु थिए। यानी बुराई जो बदिलो बुराई, भलाई जो बदिलो भलाई। ऐं अॼु असांजो टॉपिक जेको आहे उहो आहे मुकाफ़ाती अमल, यानी जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सो असां इन टॉपिक ते गुफ़्तगू करियूं। इन खां अॻु में अव्हांजी ख़िदमत में आऊं पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमाननि जो इंट्रोडक्शन करायां। उन खां पोइ इंशाअल्लाह तबारक व तआला बाज़ाब्ता तौरु हमद सां असांजे प्रोग्राम जी शुरूआत थींदी। जी हाँ, अॼु असां वटि सिंध जे हिकु बहितरीनु आलिम दीन असांखे जॉइन कयो आहे, अल्लामा अली नवाज़ सिकंदरी बंबरो साहब। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। अव्हांजी महिरबानी सां अव्हां कही करे तशरीफ़ वठी आया। उमरकोट सां तालुक़ु आहे तव्हांजो, अव्हां असांजे प्रोग्राम आया, अव्हांजी महिरबानी भलीकार। ऐं अॼु असांखे जे नाथवान जॉइन कयो आहे, ख़ैरपुर नाथन शाह सां तालुक़ु आहे साईं जन जो, हाजी अब्दुल क़ादिर आलखानी साहब। अस्सलामु अलैकुम साईं, अव्हांजी महिरबानी, अव्हां तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, असांजी शुरूआत अल्लाह तबारक व तआला जे ज़िक्र ख़ैर सां यानी हम्द शरीफ़ सां। अचो त पहिरीं हाजी अब्दुल क़ादिर आलखानीअ खां हम्द ॿुधूं, उन खां पोइ पंहिंजे टॉपिक ते सवाल जवाब जो सिलसिलो शुरू करियूं। जी साईं। तन मन में तूं कख पन में तूं, तन मन में तूं कख पन में तूं, ओ मालिक तुंहिंजी जोड़ ॾिठम तुझे कुदरत जा कम, खोड़ ॾिठम मुंहिंजा मिठड़ा ख़ुदा जल शान हू, तन मन में तूं कख पन में तूं, साॻियो ॾींहुं ॾिहाड़ो आंदुई, कंहिं वटि रोज़ ऐं राड़ो आंदुई, साॻियो ॾींहुं ॾिहाड़ो आंदुई, कंहिं वटि रोज़ ऐं राड़ो आंदुई, ऐं कंहिं वटि में दियूं मोड़ ॾिठम तुझे कुदरत जा कम, खोड़ ॾिठम मुंहिंजा मिठड़ा ख़ुदा जल शान हू, तन मन में तूं कख पन में तूं, केत वेचारा गेड़ न गाॾो, ऐं कंहिंजे को तन बुलटा कन आॾो, केत वेचारा गेड़ न गाॾो, कंहिंजे को तन बुलटा कन आॾो, है ड्रगड़ मानियो बोड़ ॾिठम तुझे कुदरत जा कम, खोड़ ॾिठम मुंहिंजा मिठड़ा ख़ुदा जल शान हू, तन मन में तूं कख पन में तूं, मस्त ॾिठम पंहिंजे ख़्याल में हर को, तेज़ चुरे थो जहान जो चरखो, मस्त ॾिठम पंहिंजे ख़्याल में हर को, तेज़ चुरे थो जहान जो चरखो, है अहिड़ी दुनिया जी ड्रोड़ ॾिठम तुझे कुदरत जा कम, खोड़ ॾिठम मुंहिंजा मिठड़ा ख़ुदा जल शान हू, तन मन में तूं कख पन में तूं, तन मन में तूं कख पन में तूं, कोई ॾहे सर आ त कोहीणो, केत भञे कन कख बन बीणो, कोई ॾहे सर आ त कोहीणो, केत भञे कन कख बन बीणो,
ओ किन खे ॾिहारी लोड़ ॾिठम तुझे कुदरत जा कम खोड़ ॾिठम मुंहिंजा मिठड़ा ख़ुदा जल शान हो तन मन में तूं कख पन में तूं तन मन में तूं कख पन में तूं पाण ई ॼाणी हिकमत पंहिंजी कम कंदी हित सोच न कंहिंजी पाण ई ॼाणी हिकमत पंहिंजी कम कंदी हित सोच न कंहिंजी है अज़मी ॾेई वोड़ ॾिठम तुझे कुदरत जा कम खोड़ ॾिठम मुंहिंजा मिठड़ा ख़ुदा जल शान हो तन मन में तूं कख पन में तूं तन मन में तूं कख पन में तूं ओ मालिक तुंहिंजी जोड़ ॾिठम तुझे कुदरत जा कम खोड़ ॾिठम मुंहिंजा मिठड़ा ख़ुदा जल शान हो तन मन में तूं कख पन में तूं तन मन में तूं कख पन में तूं माशाअल्लाह तन मन में तूं कख पन में तूं मालिक तुंहिंजी जोड़ ॾिठमि हाजी साहब हाजी अब्दुल क़ादिर अलखानी साहब तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां हमद बारी ताला पेश करण जी सादत हासिल कई नाज़रीन हींअर असां सवाल जवाब जी तरफ़ वधूं पिया अलामा साहब खां सवाल अलामा साहब मुकाफ़ात अमल चइबो छा कया थोरो इन जी वज़ाहत करियो त पोइ इन जी डिटेल में गुफ़्तगू शुरू करियूं मुकाफ़ात अमल यानी अमल जो बदिलो असां जेको कुझु अमल कयूं था ऐं जेको उन जो बदिलो मिले थो इन खे ई मुकाफ़ात अमल चयो वेंदो आहे जीअं अरबी जो मक़ूलो आहे कमा तदीन तुदान यानी जहिड़ी करणी तहिड़ी भरणी अहिड़े ई नमूने सां ही दुनिया दारुल अमल आहे ऐं आख़िरत दारुल जज़ा आहे हिन में जेको कुझु असां कंदासीं उहो उन जो सिलो असांखे दुनिया में उन जी सज़ा उन जी जज़ा दुनिया में बि मिलणी आहे ऐं आख़िरत में बि उन जी मिलणी आहे दारुल अमल यानी अमल जो घर ऐं दारुल जज़ा जॾहिं असांखे जज़ा ॾिनी वेंदी बदिलो मिलण वारो ॾींहुं त दारुल अमल हिते जेको असां अमल कंदासीं त उन जो अल्लाह तबारक व ताला हिकिड़ी नेकी अहिड़ी हूंदी आहे जंहिंजो अल्लाह तबारक व ताला दुनिया में ई बदिलो ॾेई छॾींदो आहे ऐं ॿी अहिड़ी नेकी हूंदी आहे जेका दुनिया में उन जो बदिलो मिलंदो आहे पर आख़िरत में बि उन जो बदिलो मिलंदो आहे जहिड़े नमूने सां असां ॾिसूं जेको शख़्स पंहिंजे माउ पीउ जो क़दुरु करे थो त अल्लाह तबारक व ताला दुनिया में उनखे बदिलो ई थो ॾिए जो अल्लाह तबारक व ताला उन जे औलाद खे उन जो फरमान बरदार थो बणाए माशाअल्लाह ऐं आख़िरत में उन जो बदिलो हिन सूरत में ॾिनो वेंदो जो अल्लाह तबारक व ताला उन वालिदैन जी फरमान बरदारी जे करे उनखे जन्नत में दाख़िल फरमाए सुभान अल्लाह ऐं उन खां बाद में शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी हिकिड़ो तमामु वॾो अल्लाह जो कामिल वली गुज़रियो आहे उहो फरमाए थो त दुनिया में जेको बि शख़्स गुनाह कंदो आहे त अल्लाह तबारक व ताला उन जे गुनाह जे करे उन जी ज़िंदगी में मुश्किलातूं पैदा फरमाए छॾींदो आहे उहे मुश्किलातूं कीअं पाण फरमाइनि था जेकॾहिं राति जी अंधारी में कंहिंखां सुई गुम थी वञे ऐं उन सुईअ जे ॻोल्हण जे लाइ हू जेका तकलीफ़ थो करे पियो त उहा तकलीफ़ बि उन जी कंहिं गुनाह जे करे हूंदी आहे त माना दुनिया में जेको अव्हां नेक अमल कंदव त उन जे नेक अमल जो बदिलो दुनिया में अल्लाह ताला ॾींदो आहे ऐं आख़िरत में बि अता फरमाईंदो ऐं जेको दुनिया में तव्हां गुनाह था कयो त उन में गुनाह जे करे अल्लाह तबारक व ताला दुनिया में अव्हां जे रस्तनि में अव्हां जी ज़िंदगी में मुश्किलातूं पैदा फरमाए छॾींदो आहे अहिड़े नमूने सां असां नज़र फेरायूं त दुनिया जे अंदरि हिकिड़ो शख़्स हुयो उन शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अर्ज़ु कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त मां जन्नत में दाख़िल थियां सुभान अल्लाह पर जन्नत में दाख़िल थियण जे लाइ को अहिड़ो अमल ॿुधायो पाण फरमाइनि था तमामु आसान अमल आहे अर्ज़ु कई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो कहिड़ो अमल आहे जेको मां कयां त मूंखे जन्नत मिले पाण फरमायूं नेक बणिजी वञ सुभान अल्लाह अर्ज़ु कई या रसूलुल्लाह नेक कीअं बणिजां मूंखे कीअं ख़बर पई त मां नेक बणिजी वियो आहियां पाण फरमाइनि था तूं वञ पंहिंजे पाड़ेसिरनि खां पुछा कर जेकॾहिं तुंहिंजा पाड़ेसिरी तुंहिंजी गवाही ॾियनि त हीउ नेक आहे त तूं ईअं सम्झ तूं जन्नती आहीं जेकॾहिं पाड़ेसिरी तुंहिंजा गवाही ॾियनि त हीउ नेक न आहे ईअं सम्झ तूं जन्नती न आहीं अहिड़े नमूने सां बुराई
जेकॾहिं तव्हां दुनिया में हलो था, जेकॾहिं माण्हू तव्हांखे भलो चवनि था त तव्हां भला आहियो। यानी कि नबी करीम अलैहिस्सलाम जन तव्हांजी भले हुजण जो उहिञाण इहो पेश कयो त तव्हांजा पाड़ेसरी चवनि त तव्हां भला आहियो त भला आहियो, जे पाड़ेसरी चवनि बुरा आहियो त बुरा आहियो। नाज़रीन, असां वटि हिकु वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो, इजो था वापसि वरूं। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अव्हां खे सुबुह जे हिन बहितरीन पहर में हीउ जेको प्रोग्राम असांजो ॾिसी रहिया आहियूं, इन्हीअ में यकीनन मुकाफ़ात अमल जे मौज़ू ते जेको मवाद मिली रहियो आहे तमामु इस्लाही मवाद आहे। ऐं इन ते जेकॾहिं असां गौर कंदासूं न, यकीन कयो त असांजी ज़िंदगी भले खां बहितरीन थी वेंदी इंशाअल्लाह। सिर्फ़ु गौर करण जी ज़रूरत आहे। सुबुह जे वक़्तु उअं ई दिमाग़ जेको हूंदो आहे न तमामु ताज़ो हूंदो आहे। सोच जेकी आहे उहा जहिड़ी सुठी सोच तव्हां सुबुह सां ई पंहिंजे ज़हन में विझी छॾी, सॼो ॾींहुं हुनजो असरु रहंदो। अलमा साहब, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जन इरशाद फरमायो त तव्हांजा पाड़ेसरी गवाही ॾियनि, तव्हां भलो कयो त बेशक तव्हां भलो कयो, जॾहिं पाड़ेसरी चवनि तव्हां बुरो कयो त बेशक तव्हां बुरो कयो। हाणे इन्हीअ में सवाल इहो आहे त पहिरीं मां इहो चाहींदुसि त इन मुकाफ़ात अमल यानी जहिड़ी करणी तहिड़ी भरणी जे मुतालिक़ क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला छा इरशाद फरमायो? बिल्कुलु, क़ुरान शरीफ़ में कई आयतूं आहिनि जेके मुकाफ़ात अमल जे बारे में आहिनि। क़ुरान में अल्लाह तबारक व तआला फरमायो, मन कसब सय्यअतन व अहातत बिही खतियतुहु फउलाइका अस्हाबुन नार। माना दुनिया में ॿ अमल आहिनि, हिकिड़ो आहे नेक अमल, हिकिड़ो आहे बुरो अमल। पहिरियां हिन आयत करीमा में अल्लाह ताला बुरे अमल खे कयो आहे। पाण फरमाए, अल्लाह तबारक व तआला फरमायो, मन कसब सय्यअतन व अहातत बिही खतियतुहु फउलाइका अस्हाबुन नार। जंहिं कमायो बुराईअ खे व अहातत बिही खतियतुहु, उन बुराई उन खे घेरे वरितो चो तरफ़, फउलाइका अस्हाबुन नार, पोइ उहो जहन्नमी आहे। अल्लाह। ऐं ॿी नेकी आहे, ॿियो अमल आहे नेक अमल। जहिड़ी नमूने सां क़ुरान में अल्लाह ताला क़ुरान जी सूरह बकरा जी आयत नंबर 82 जे अंदरि फरमायो, वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति उलाइका अस्हाबुल जन्नह। उहे माना जिन ईमान आंदो ऐं साले अमल कयूं उहे जन्नत वारा आहिनि। इन मां मालूम थिए थो जेके दुनिया जे अंदरि जेको जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, उन जे अंदरि जेको अमल आहिनि उहे ॿ आहिनि, हिकु नेक अमल, ॿियो बुरो अमल। नेक अमल जो बदिलो आहे जन्नत, बुरे अमल जो बदिलो आहे जहन्नम। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी ॿी आयत में इरशाद फरमायो, ख़ौफ़ ऐं रजा ॿई शयूं आहिनि, जहन्नम जो ख़ौफ़ आहे ऐं जन्नत जे लाइ जी। जहिड़े नमूने सां अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम वला तुसअलून अम्मा कानू यअमलून। उन्हनि जे लाइ उहो आहे जेको उन्हनि कमायो, ऐं तव्हां जे लाइ उहो आहे जेको तव्हां पंहिंजो पाण जे लाइ कमायो था। वला तुसअलून अम्मा कानू यअमलून, तव्हां खां ॿिए जे बारे में सवाल कोन कयो वेंदो। तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे सुहिणो गुज़ारियो, तव्हां पंहिंजे पाड़ेसरनि सां सुहिणो सुलूक कयो, तव्हां पंहिंजे वालिदैन सां सुहिणो सुलूक कयो, तव्हां कंहिंसां हसद न रखो, तव्हां कंहिंसां ज़ुल्म न कयो। अहिड़े नमूने सां तव्हां पंहिंजी ज़िंदगी सुहिणी गुज़ारींदव त उहो तव्हां जे लाइ आहे। ॿिए जे बारे में तव्हां खां सवाल कोन कंदो त ॿियो छा थो करे छा नथो करे। अच्छा अल्लाह साहब, हिते सुवालु आहे हिकिड़ो त ॿिए जे बारे में सवाल न थियण जो थोरो इनखे तव्हां ईअं वाज़िह करियो त हाणे जी मिसाल जे तौर ते जेके तव्हांजा कुल्लुकुम राई कुल्लुकुम मसऊल, हदीस शरीफ़ में त तव्हां जेके बि आहियो, तव्हांजी रिआया आहे, तव्हां हुकुमरान आहियो, सभ जे बारे में तव्हांखां पुछाणो थींदो। ऐं हींअर तव्हां फरमायो त ॿिए जे बारे में तव्हांखां न पुछा कयो वेंदो। आया की इन जो मतिलबु इहो आहे त कुझु माण्हू ईअं चवंदा आहिनि, साईं सॼो शहर ईअं करे थो, सॼो ज़मानो ईअं करे थो, सभु माण्हू ईअं कनि था त मां कयो त छा थियो? आया की इहो हुकुम इन जे बारे में आहे त जेके ॿिया कनि था तव्हांजो उन सां वास्तो न आहे, या इन जे बारे में आहे त तव्हांजे घर वारनि जो बि तव्हांखां पुछाणो न थींदो, तव्हांजे बचड़नि जो बि तव्हांखां पुछाणो न थींदो, या तव्हांजा जेके बि तव्हांखे इदारे में तव्हांजा सबऑर्डिनेटर आहिनि, मातहत आहिनि, उन जे बाबति बि तव्हांखां पुछाणो न थींदो। इन जी थोरो वज़ाहत करियो त कंहिंजे बारे में आहे? ईअं त साईं हाणे औलाद जे बारे में वालिदैन खां पुछा कयो वेंदो त हुनजी कहिड़ी तरबियत कई, उहो औलाद जे बारे में या जेके हथ जे मातहत आहिनि उन्हनि जे बारे में उनखां ज़रूरु सवाल थींदो त तो हिननि जी कहिड़ी तरबियत कई। पर मुआशिरे जे बारे में न सवाल कयो वेंदो त फलाणे पाड़ेसरी छा पे कयो ऐं तो उनखे ॾिसी करे छो ईअं कयो। यानी हिते तव्हांजी मुराद इहा आहे त ॿिए जे बारे में न पुछण जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं मुआशिरे में कोई बुराई करे थो त तव्हां खां उनजी पुछाणो न थींदो। न थींदो। पर
तव्हांजे मातहतनि जे बाबति तव्हां खां पुछाणो थींदो, पुछाणो थींदो, बिल्कुलु। पोइ तव्हांजी औलाद हुजे, तव्हांजा घर भाती हुजनि, तव्हांजा मुलाज़िम हुजनि, तव्हांजा हेठियां ऑफिसर हुजनि या को मुलाज़िम हुजनि, उन्हनि जे बारे में तव्हां खां पुछाणो ज़रूरु थींदो। यानी इन्हनि जे बारे में इहा न आहे कोई इहो इबहाम में न हुजे, छो त असांजे ॾिसंदड़ जेके आहिनि सामईन ऐं नाज़रीन जेके आहिनि, नाज़रीन त ॾिसण वारा सामईन उहे जंहिंखे अखियुनि जी नेमत न आहे पर ॿुधी त सघनि था, त उहे सामईन आहिनि, त उहे सभु इहो न सम्झनि त यार ॿिए जे बारे में पुछणो न थींदो त पोइ औलाद खे जीअं वणे तीअं करे ऐं घरवारी खे जीअं वणे तीअं करे, भेणनि भाइरनि खे जीअं वणे तीअं करे, मगर त पुछाणो न थींदो, मतिलबु इहो ईअं न आहे। ईअं न आहे। जी इरशाद फरमायो। मतिलबु वालदैन खां पंहिंजे औलाद जी तरबियत जे बारे में सवाल थींदो, उस्ताद खां पंहिंजे शागिर्द जी तरबियत जे बारे में सवाल थींदो, आका खां पंहिंजे ग़ुलाम जे बारे में सवाल थींदो, अहिड़े नमूने सां जेके मातहत आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि खां ज़रूरु सवाल थींदो। बाक़ी ॿियो छा थो करे, हुन ई कयो, मां तॾहिं कयुमि, उन जे बारे में अव्हां खां कोन पुछंदो त हुन छा पे कयो ऐं तव्हां छो न ईअं कयो। तव्हां खां इहो पुछो वेंदो तव्हां कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी, तव्हां पंहिंजे पाड़ेसियुनि सां कहिड़ो सलूक कयो, वग़ैरह वग़ैरह। अहिड़े नमूने सां क़ुर जी हिकु आयत आहे, इन अहसनतुम लिअनफुसिकुम व इन असअतुम फलहा, जेकॾहिं तव्हां भलाई कयो था उहा तव्हांजे लाइ भलाई आहे, व इन असअतुम फलहा, ऐं जेको बुरो कयो था उहो बि अव्हां जे लाइ आहे। अॼु दुनिया में असां जेकॾहिं कंहिंसां सुहिणो सलूक कयूं था, सुहिणो बर्ताव कयूं था, हू असां सां सुहिणे नमूने सां पेश अचे थो, असां हुन सां सुहिणे नमूने सां पेश अचूं था। हुज़ूर फरमाईंदा जेकॾहिं कंहिं मुस्लमान सां अव्हां मुलाक़ात कयो था, मुस्कुराए करे मुलाक़ात कयो था, अल्लाह ताला उन जूं बि नेकियूं थो अता फरमाए। त मतिलबु असां जेकॾहिं कंहिंखां मुंहुं मोड़ियूं था त क़यामत वारे ॾींहुं असां खां सवाल थींदो त हिकिड़े मुस्लमान जे मथां पंहिंजो मुंहुं छो सुॼायो हुयो, त उन मुस्लमान खां पंहिंजो चहिरो छो फेरायो हुयो, त हुन सां बुग़्ज़ छाजे करे रखियो, इन जे बारे में सवाल थींदो। जेकॾहिं अव्हां ऐं असां पंहिंजी ज़िंदगी हिन मुआशिरे जे अंदरि पंहिंजो नमूनो अहिड़ो इख़्तियार कयूं जो हर माण्हू अव्हां ऐं असांजी ज़िंदगी मां मुतासिर हुजे, हर माण्हू इहो चाहे त हीउ असांजो ई आहे, त इन जो बदिलो दुनिया में बि अल्लाह ताला फरमाईंदो जो हुनखे इज़तूं अता फरमाईंदो। ऐं नेकी जे बारे में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास जो क़ौल आहे, पाण फरमाइनि था जेको शख़्स नेकी कंदो आहे त अल्लाह ताला उनखे दुनिया में इनाम जेके अता फरमाईंदो उहे हीअ आहिनि। हिकु, उनजे चहिरे में रब ताला रौनक अता फरमाए छॾींदो आहे। ॿिए नंबर ते रब ताला उनजी दिलि में नूर पैदा फरमाए छॾींदो आहे। ऐं टे नंबर ते रब ताला उनजे रिज़्क़ में कुशादगी पैदा फरमाए छॾींदो आहे, वुसाअत पैदा फरमाए छॾींदो आहे। यानी असांजी हिन महिल जेका डोड़ आहे अल्लामा साहब, मुआशिरे में जेका डोड़ हले थी पई न, उहा डोड़ आहे माल कमाइण जी। बिल्कुलु। यानी असां वटि माल हुजे, माल हुजे, माल हुजे, ॿारड़े खां उथंदे इहा ई कयो वेंदो त तूं छा थींदे, डॉक्टर थींदे, इंजीनियर थींदे, यार तूं हल्के शोबे जी तरफ़ वञे थो, वॾे शोबे में वञ जिते माल घणो हुजे। यानी कि जेकॾहिं तव्हां मुआशिरे में चङी ज़िंदगी गुज़ारियो, भला थी रहो, नेकी वारी हुजे, त तव्हांजे रिस्क में बि वुसाअत मिलंदी, कुशादगी मिलंदी। ऐं उन खां पोइ हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइनि था अल्लाह ताला ॿियनि माण्हुनि जी दिलनि में उन शख़्स जी मोहबत पैदा फरमाए छॾे। माशाअल्लाह। ऐं जेको बुराई कंदो उहो इन जे बरअक्स आहे, यानी उन जे चहिरे मां रौनक बि ख़तमु कई वेंदी, उन जी दिलि मां नूर बि ख़तमु। क्रीमूं हणण, वटसट, फेशियल बेशियल जो कोई फ़ाइदो न आहे। कोई फ़ाइदो न। नाफ़रमानी गुनाह करण वारे जे चहिरे में नहुसत अची वेंदी आहे, नहुसत अची उहो केॾो बि आर्टिफिशियल पाण खे बनाइण जी कोशिशि करे सूंहं न ईंदी। साईं हिकिड़ी हूंदी आहे कुदरती सूंहं, कुदरती रौनक, ॿियो हूंदो आहे क्रीम, फेस वॉश वग़ैरह वग़ैरह इस्तेमालु करण जे करे। पोइ उहो कुदरती रौनक जो फ़ाइदो ख़बर थो छा आहे, जॾहिं माण्हू ॿियो उनखे ॾिसंदो त उनखे अल्लाह यादि अची वेंदो। सुभान अल्लाह। ऐं जॾहिं ॿियो माण्हू उनखे ॾिसंदो त उनखे अज़ब ख़ुदि मिलण सां, मुलाक़ात करण सां हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी। ऐं उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमाईंदा जेको शख़्स बुराई कंदो उहो उनजे बरअक्स आहे, मतिलबु उनजी दिलि में नूर, अल्लाह तबारक व तआला नूर खे ख़तमु करे ऊंधाई पैदा करे छॾींदो, उनजे रिज़्क़ में अल्लाह ताला तंगी पैदा करे छॾींदो, ऐं अल्लाह ताला ॿियनि माण्हुनि जी दिलि में उन्हनि जे लाइ बुग़्ज़ पैदा करे छॾींदो। पोइ साम्हूं माण्हू ख़ुशामद कंदा, उनजी सुठे नमूने सां मिलंदा, वञण खां पोइ माण्हू उनजी बुराई माण्हू जी शिकायत हूंदी आहे त यार बिला वजह मूंसां माण्हू कावड़ था कनि, बिला वजह मूं सां जेको कावड़िया वेठा आहिनि, बिला वजह मूंखां नफ़रत था कनि, उहो बिला वजह न आहे। उहो इन जे करे आहे जो हू का बुराई करे थो, जंहिं बुराई जे करे अल्लाह ताला माण्हुनि जी दिलि में उनजे लाइ नफ़रत पैदा करे। नाज़रीन तव्हां ॿुधो त अॼु हिकिड़ी वॾी ज़बरदस्त ॻंढ खुली वई आहे जेका ज़हननि में लॻल हुई। कुझु माण्हू सोचंदा आहिनि यार मूं त इन जो कुझु कयो ई कोन्हे, मूं हिन सां कुझु फिटायो ई कोन्हे, मूंसां नफ़रत छो था कनि, पाड़ेसिरी मूंसां नफ़रत कनि था। उहो वरी ईअं सम्झंदा आहिनि मां खरो माण्हू आहियां, अलामा साहब सम्झंदा मां खरो माण्हू आहियां, इन जे करे माण्हू मूंसां नफ़रत कंदा आहिनि। पर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त नाफ़रमानी जी सज़ा इहा बि आहे त उन सां मख़लूक़ ख़ुदा मोहबत न रखंदी, कावड़ हूंदी, नफ़रत कंदी। जी
ऐं उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास पाण फरमाइनि था त हू जॾहिं दुनिया में हलंदो त ज़मीन जेका आहे अल्लाह ताला जी दरबार में अर्ज़ु कंदी, ए रब करीम जल्दी हिन खे मूं तां खण, हिन जो वज़न मूंखे तंग करे रहियो आहे। अच्छा, त उनजी बुराई जे करे दुनिया वारा त हुननि जे लाइ दिलि में बुग़्ज़ रखियो वेठा हूंदा, दुनिया वारा त हुन मां बेज़ार हूंदा, पर ज़मीन बि उन खां बेज़ार हूंदी। ज़मीन बि रब ताला जे दरबार में अर्ज़ु कंदी, ए रब करीम हिन खे हाणे जल्दी खण, ऐं हिन जो वज़न मां नथी सही सघां, हिन जी जेका सो दुनिया ते हलण मां नथी सही कुझु सघां। माण्हुनि जी इहा सोच हूंदी आहे न, मां कहिड़ो वॾो ॾोह कयो आहे, वॾा ॾोहारी त फिलाणा आहिनि, अरबे रुपया खाई विया आहिनि, मां त 100 जी चोरी कई, मां त 1000 रुपयो रिश्वत वरितो आहे, मां त ई मतिलबु इहो इन जे बारे में मतिलबु जंहिंखे अल्लाह ताला जेतिरो दुनिया में ॾिनो आहे, क़यामत वारे जी रुपए पाए पाए जो हिसाबु कयो वेंदो। हिकिड़ो उस्तादु हुयो, पंहिंजे शागिर्दनि खे सम्झाए पियो त क़यामत वारे ॾींहुं हिसाबु किताबु थींदो। त शागिर्दनि अर्ज़ु कयो, उस्तादु साहिबु उहो कीअं, हर कंहिंखां हिसाबु किताबु कीअं थींदो? पाण फरमायूं त हिकिड़े खे 12 रुपया ॾिनो, हिकिड़े खे 10 रुपया ॾिनो, हिकिड़े खे 5 रुपया, हिकिड़े खे 2 रुपया, हिकिड़े खे रुपयो ॾिनो। त जेके रुपयो ॾिनो उन दिलि में ॾुख कयो, मुंहिंजो बि उस्तादु आहे। जंहिंखे 2 रुपया मिलिया उन बि ॾुख कयो, हीउ मुंहिंजो उस्तादु आहे, मूंखे 2 रुपया ॾिनी, हिन खे 10 रुपया ॾेई छॾी। अहिड़े नमूने सां हर कंहिं ॾुख कयो। उस्तादु जो सुभाणे शाम जो मूं सां सभई मिलजो अची करे। पोइ जॾहिं सुभाणे शाम जो टाइम थियो, उन्हनि खे चई पैसा तव्हां वञी खपाए छॾियो। शाम जो टाइम थियो, सभई शागिर्द अची विया। उस्तादु तंदूर दुखाए करे उन तंदूर जे मथां बीहारे करे हिकिड़े शागिर्द खे चई, हाणे हिन जे मथां बीह, मूंखे रुपए जो हिसाबु ॾे, तो 12 रुपया किथे ख़र्चु कया। त हू 12 रुपया जो जेसीं ताईं हिसाबु किताबु ॾींदो पियो वञे, तेसीं ताईं हुनजा पेर हेठां खां जलनि पिया कनि, हुनखे तकलीफ़ पई पहुचे। मतिलबु हू 12 रुपया जेसीं ताईं सोचे साईं मूं रुपयो किथे ख़र्चु कयो, हीउ किथे ख़र्चु कयो, हीउ किथे ख़र्चु कयो, अहिड़े नमूने सां हू पंहिंजा ॿुधाईंदो रहियो। हुनखे तकलीफ़ वधीक अची वई। अहिड़े नमूने सां जंहिंखे 5 रुपया मिलिया हुआ, उहो 5 रुपये वारो बि पंहिंजो हिसाबु पियो ॿुधाए। 5 रुपया वधीक हुया, उहे बि हिसाबु कंदे 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 हुनखे बि तकलीफ़ पहुची हुई। पर जंहिंखे रुपयो मिलियो उहो टुप ॾेई करे बीठो, उस्तादु हीउ रुपयो मां फलाणी जॻह ते ख़र्चु कयुमि, ऐं लही वियो। त उस्तादु जो जंहिंखे रब दुनिया में घटि पैसो ॾिनो आहे, घटि माल मिल्कियत ॾिनी आहे, त क़यामत वारे ॾींहुं हिसाबु घटि नेमतूं मिलियूं आहिनि, घटि नेमतूं मिलियूं आहिनि, त क़यामत वारे ॾिहाड़े उहो बि ईअं अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं पंहिंजो यकदमि हिसाबु ॾेई करे जन्नत में दाख़िल थी वेंदो। ऐं जंहिंखे रब ताला घणियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, घणो माल मिल्कियत ॾिनी आहे, त उहो हिसाबु ॾियण में सोचींदो मां किथे ख़र्चु कयो, किथे ख़र्चु कयो, पोइ हुनखे उन हिसाब सां एतिरी तकलीफ़ अची वेंदी। अहिड़े ई नमूने सां तव्हां ॾिसो त दुनिया मुकाफ़ाती अमल आहे। हिन में हर शइ वापरिजे थी, जेका असां माप तौर कयूं था, उन में असांखां घटिताई थी वञे, क़यामत जे ॾींहुं उन जे बारे में असांखे हिसाबु किताबु थींदो। ऐं जेकॾहिं असांखे जेतिरो हक़ु आहे, जंहिंखे जेतिरी इज़त ॾियण जो हक़ु आहे, उनखे ओतिरी इज़त नथा ॾियूं, त उन जे बारे में हिसाबु किताबु थींदो त हुनखे तो पंहिंजो हक़ु छो न ॾिनो। ऐं जॾहिं असां दुनिया जे तख़्ते ते हलूं था, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमाइनि था, जेको शख़्स रस्ते सां कंहिं ईज़ाईंदड़ शइ खे खणे थो, त अल्लाह ताला उन जूं बि नेकियूं अता फरमाईंदो। ऐं पाणी जॾहिं असां पीअंदा आहियूं न, पाणी गिलास हथ में खणंदा आहियूं, जॾहिं वात ते चाढ़ींदा आहियूं, त पाणी पीअंदा असां पंहिंजे पेट जे लाइ आहियूं, पर अल्लाह ताला उन जूं बि असांखे नेकियूं अता फरमाए छॾियूं। त माना हीअ दुनिया नेकियुनि जो हिकिड़ी खेती आहे, हिकिड़ी ज़मीन आहे। हिन में जेतिरियूं नेकियूं पोखणियूं आहिनि पोखे वठो, पर लुणण वारो टाइम आख़िरत आहे। लुणण वारो टाइम आख़िरत आहे। जेको दुनिया में सुहिणी नेकी कंदो, उनखे अल्लाह ताला दुनिया में बि अजुर ॾींदो। माण्हुनि जी दिलनि में इज़त हुनजी हूंदी, माण्हुनि जी दिलनि में हुनजे लाइ मोहबत हूंदी। जीअं पहिरियां मां ॿुधाए चुकियो, सभ खां पहिरीं वॾी मोॾो इनाम इहो आहे त उनखां अल्लाह ताला राज़ी थींदो, अल्लाह राज़ी थी, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल राज़ी थींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ इहो फ़ाइदो आहे जो मख़लूक बि उन खां मख़लूक बि उन सां राज़ी थी पवंदी, ऐं उनजे चेहरे ते नूर बि हूंदो, उनजे रिस्क में बरकत बि थींदी। ऐं अल्लाह तबारक व ताला माण्हू जे दिलनि में जेकी कंहिंखे कावड़ हुई या को बुग़्ज़ हो को, उहो बि ख़तमु कंदो, इन सां मोहबत बि थींदी। इन खां अलावा आख़िरत जो सवाबु आहे। दुनिया जो अजर अलॻि आहे ऐं आख़िरत जो अजर अलॻि आहे। यानी कि ईअं खणी चइजे त असांजो भलो थियणु असां लाइ लाज़मी आहे। बिल्कुलु असांजो कंहिंसां बुराई न करणु असां लाइ लाज़मी आहे। उहो छाजे लाइ? त असांजी दुनिया बि तॾहिं सवरंदी, असांजी आख़िरत बि तॾहिं सवरंदी। इंसान खे क़ुर में अल्लाह ताला भलो छॾियो आहे, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। मां इंसान खे तमामु सुहिणी सूरत में सुहिणी सूरत, जहिड़ी अल्लाह ताला सूरत ॾिनी आहे, अगरि इंसान उन हिसाब सां पंहिंजो पाण खे अमलनि में लाहे वठे न, त बि हुन घणो कुझु कमाए छॾियो। यानी ईअं खणी चइजे अल्लाह ताला त सुहिणो करे पैदा कयो। जी, अल्लाह तबारक व ताला बाननि जी तख़लीक़ में को नऊज़ बिल्लाह ज़्यादती नाहे कई। बिल्कुलु बाननि जी तख़लीक़ में अल्लाह तबारक व ताला कंहिंखे बुरो नाहे ठाहियो, कंहिंखे कोझो नाहे ठाहियो। जॾहिं अल्लाह ताला वत्तीनी व ज़ैतून व तूर सीनीन व हादल बलदिल अमीन, 4 क़सम, हालांकि
इंसाननि खे अल्लाह खां सवाइ ॿिए जो कसम जाइज़ न आहे। अल्लाह ताला 4 कसम फरमाया, बिल्कुलु। व तीन अंजीर जो कसम, बिल्कुलु। व ज़ैतून जो कसम, व तूर सीनीन तूर सीना जो कसम जबल जो, व हादल बलद अमीन, ए महबूब जंहिं शहर में तव्हां मौजूदु आहियो अमन वारे शहर जो कसम, त मां लक़द ख़लक़नल इंसाना फ़ी अहसन तक़वीम, मां इंसान खे तमामु सुहिणी सूरत में पैदा कयो आहे। अल्लाह तबारक व तआला बनाइण में, पैदा करण में का कसर न आहे छॾी। हाणे इंसान जी दिलि जे अंदरि कोई कीनो, बुग़्ज़, नफ़रत, कुदूरत, इहे सभु शयूं नाज़रीन अल्लाह तबारक व तआला त करम कयो आहे, असां पाण सां सिधा न आहियूं। छा करियूं, असांजो वक़्तु ब्रेक जो थिए थो, थोरो वक़्तु आहे, बसि जल्दी वापसि था वरूं पिया। तव्हां बि थोरो जेकॾहिं कमकार रहियल आहे त करे वठो। इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनीअ जी वाट। हिकु भेरो वरी भलीकार नाज़रीन, अवी सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट ॾिसी रहिया आहियो। अल्लामा अली नवाज़ साहब सां, असां बम्बरे साहब सां बहितरीनु गुफ़्तगू करे रहिया आहियूं। यकीनन अव्हां महसूस थी रहिया हूंदो, मज़ो अची रहियो हूंदो। अव्हां नाज़रीन जे सवालात जेके मूं अॻु में बि अर्ज़ु कयो हो त जेकॾहिं कंहिंखां असांजो हीउ प्रोग्राम ॾिसणु रहिजी थो वञे पियो ऐं ॿिए कंहिं टाइम ते ॾिसणु चाहे त असांजी यूट्यूब चैनल आहे, उहो तव्हां सर्च करियो, उनखे सब्सक्राइब कयो, उनखे तव्हां लाइक करियो ऐं उन ते भली तव्हां पंहिंजा राया ॾियो, सलाह ॾियो या को सुवाल करियो। अव्हां जे सवाल ते बि असां प्रोग्राम कंदासूं ऐं तव्हांजे सवाल तव्हांजे नाले, तव्हांजे शहर जे नाले समेत शामिलु कंदासूं। यूट्यूब असांजी जेकी एड्रेस आहे सिंध टीवी HD इस्लामिक, सिंध टीवी HD इस्लामिक। ऐं जेकॾहिं अव्हां फेसबुक ते असांजे पेज खे जेकॾहिं फॉलो करणु चाहियो त सिंध टीवी HD ऑफिशियल फेसबुक ते अचो त अव्हां जे सवालात मां हिकिड़ो सवाल बि करियूं ऐं साईं जन खां अॼोके जेको मौज़ू हली रहियो आहे इन ते बि असां सवाल करियूं। पहिरियां जेको मौज़ू जो हिकिड़ो सवाल करिया, उन खां पोइ अव्हां जे सवालनि में हिकिड़ो सवाल कंदासूं। अल्लामा साहब, हदीस शरीफ़ में मुकाफ़ाती अमल यानी जहिड़ी करणी तहिड़ी भरणी जे बाबति छा फरमायो? हदीस शरीफ़ आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल बिर्रु ला यबला वल इस्मु ला युनसा वद्दय्यानु ला यमूत फकुन कमा शिअत कमा तदीनु तुदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, नेकी कॾहिं बि पुराणी नाहे थींदी, वाह, वल इस्मु ला युनसा, ऐं गुनाह जेको उहो कॾहिं विसरंदो न आहे, अल्लाहु अकबर, वद्दय्यानु ला यमूत, ऐं इन्हनि जो बदिलो ॾियण वारो अल्लाह मौत खां पाक आहे। फकुन कमा शिअत, पोइ थी जेको तूं चाहीं थो, कमा तदीनु तुदान, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सही हदीस शरीफ़ में त अत्ताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लहु कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम, त गुनाह खां तौबा करण वारो ईअं आहे ॼण त उन गुनाह कयो ई कोन्हे। ऐं तव्हां हींअर हदीस शरीफ़ बयानु फरमाई त गुनाह कॾहिं बि मैसारबो न आहे, मिटबो न आहे। हिन में फरमायो त अत्ताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लहु, बिल्कुलु गुनाहनि खां तौबा करण वारो ईअं ॼण उन गुनाह कयो ई न, मिटिजी वेंदा या न मिटबा लिखियल हूंदा। साईं, हिकिड़ा हूंदा आहिनि नमाज़ूं छॾण जे करे, नमाज़ फ़र्ज़ु आहे, बाने छॾे ॾिनी आहे, हाणे हू गुनहगार थी पियो आहे, हू अलाह खां माफ़ी थो करे, या अलाह मूं नमाज़ूं छॾे ॾिनूं, मूंखे माफ़ फरमा। हुनजी उन गुनाह जी उन देरि करण जी अल्लाह तबारक व तआला हुनखे माफ़ी अता फरमाईंदो, पर हुन जे लाइ लाज़िम आहे जी सूरत में माफ़ी अता फरमाईंदो, पर हुन जे लाइ लाज़िम आहे त हू हुननि नमाज़ुनि खे क़ज़ा करे। ऐं अहिड़े ई नमूने सां जेके नंढड़ा मतिलबु जेके नंढड़ा गुनाह आहिनि, मुआफ़ी सां गॾु जेकॾहिं तलाफ़ी आहे त उहा तलाफ़ी बि करणी पवंदी, न त उहा तौबा क़बूल न थी, क़बूल न आहे। जी, अहिड़े ई नमूने सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल बिर्रु ला यबला, नेकी पुराणी नाहे थींदी। अहिड़े नमूने सां हज़रत इमाम अहमद बिन हंबल मुस्नद इमाम अहमद जे अंदरि आयो आहे त हज़रत हकीम बिन हिज़ाम रदी अल्लाह तआला अन्हु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे, अर्ज़ु थो करे, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मुस्लमान कोन थिया हुआसीं, ज़माना जहालियत में असां हुआसीं, या रसूलल्लाह उन वक़्तु असां तमामु घणा नेक अमल कयासीं, पोइ उन्हनि असांजे नेक अमलनि जो छा थींदो, उन्हनि असांजे नेक अमलनि जो छा थींदो? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला दुनिया में ई जेको काफ़िर हूंदो आहे, जॾहिं उहो नेक अमल कंदो आहे त रब ताला उनखे दुनिया में उनजो बदिलो अता फरमाए छॾींदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, रब ताला तव्हांखे बदिलो इहो अता फरमायो जो तव्हांखे दीन इस्लाम जी गनीमत, अल्लाह तबारक व तआला दीन इस्लाम जी दौलत नसीब फरमाए। सुभान अल्लाह, सभ खां वॾे में वॾो इनाम आहे ईमान जी सलामती।
छो त जेकॾहिं ईमान जी सलामती न आहे त पोइ का नेकी क़बूल न आहे, को अमल क़बूल न आहे। ईमान सलामत आहे त पोइ सभु कुझु आहे। अलामा साहब, असांजे नाज़रीन असांखां सवालात असांजे यूट्यूब चैनल ते या फेसबुक जे पेज ते कंदा रहंदा आहिनि। उन्हनि मंझां हिकु सुवालु आहे जेको मोहम्मद उस्मान भाउ सवालु कयो आहे सखर खां। हीउ सुवालु असां शामिलु कयूं था। उस्मान भाउ मां यकीन ॾिसी रहिया हूंदो त नमाज़ जनाज़ा में पहिरीं तकबीर खां पोइ सना आहे, ॿी तकबीर खां पोइ दुरूद इब्राहिम पढ़णो आहे, टीं तकबीर खां पोइ दुआए मैयत पढ़णी आहे। बिल्कुलु असांखे दुआए मैयत अचे कोन थी, पोइ असां नमाज़ जनाज़े में शामिलु थियूं, चुप हुजूं या कुझु पढ़ी सघूं था, इन जे बाबति हिकिड़ी ॻाल्हि ही आहे त असां जॾहिं दुनियावी तालीम हासिलु कयूं था, पेपरनि जी तयारी जे लाइ तमामु घणा किताब असां यादि करे छॾींदा आहियूं। इंग्लिश जा किताब, मैथ जा किताब वग़ैरह वग़ैरह असां यादि करे छॾींदा आहियूं। त उहे यादि करण में असांखे आसान लॻंदा आहिनि, छो असांजो रुझान, असांजो दिलि, असांजो जेको आहे उन वक़्तु ज़हन उन तरफ़ हूंदो आहे, असां यकदमि यादि करे वठंदा आहियूं। अलाह ताला इंसान जे दिमाग़ खे तमामु कुशादो बणाए छॾियो आहे। त जेकॾहिं असां थोरी 5 मिंट तकलीफ़ करे इन दुआ खे यादि कंदासीं त असांजे लाइ को ॾुखियो कोन आहे, यादि करे सघूं था। पर जेके जिन यादि न कई आहे, जिन खे यादि न आहे त उहो उन वक़्तु करे त करे छा, त उन जे लाइ रब्बना हिकिड़ी तादाद आहे। वाक़ई अदे जेको सुवालु कयो आहे न, वाक़ई हिकु तादाद आहे नमाज़ जनाज़ा में शरीक न थियण जो कारण इहो आहे त उनखे ख़बर न आहे त मूंखे छा करिणो आहे। अच्छा, इन जे लाइ इहो ज़रूरु, इहो बहितर न आहे त जेको नमाज़ जनाज़ा पढ़ाए थो उहो पहिरीं ऐलान करे, बिल्कुलु पहिरीं तरतीब ॿुधाए त पहिरीं तकबीर खां पोइ छा करिणो आहे, ॿी तकबीर खां पोइ छा करिणो आहे, टीं तकबीर खां पोइ छा करिणो आहे, ताकी आसानी थिए। हाणे पहिरीं तकबीर खां पोइ त सना आहे, ॿी तकबीर खां पोइ दुरूद इब्राहिमी आहे, टीं तकबीर खां पोइ छा आहे, दुआए मैयत। जी, त दुआए मैयत जंहिंखे यादि न आहे त उहो रब्बना आतिना फिद दुनिया हसन, या उन खां पोइ रब्बना ग़फिरली वली वालिदैया वलिल मोमिनीन, या उन खां पोइ का अहिड़ी दुआ जंहिंजे अंदरि, जंहिंजो मफ़हूम, जंहिंजी माना या पंहिंजी दिलि में ई रब ताला खां उन जी मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरे, इहा ई दुआए मैयत। दुआए मासूरा मां का हुजे, दुआए मासूरा मां का। अच्छा, जेकॾहिं सूरह फातिहा दुआ जी नियत सां पढ़े, जेकॾहिं सूरह फातिहा पढ़े थो त उहा बि इन दुआ जी नियत सां पढ़े, तिलावत जी नियत सां न, दुआ जी नियत सां पढ़ी छॾी त अल्लाह तबारक व ताला उन सूरह फातिहा जे सदके हुन जी मग़फ़िरत फरमाए छॾी। अच्छा अलामा साहब, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असांजी नमाज़ जनाज़ा, छो त टॉपिक खुली वियो आहे, बिल्कुलु, त ज़िमनन हिकिड़ो ॿियो सुवाल बि बिल्कुलु ज़हन में अचे वियो त असां जंहिं जाइ ते नमाज़ पढ़ूं था, छो त मस्जिद त सॼी पाक हूंदी आहे, बिल्कुलु, नमाज़ जनाज़ा त मस्जिद में न आहे पढ़ी वेंदी, बिल्कुलु, नमाज़ जनाज़ा के मैदान में या जनाज़ा गाह में। असां वटि अक्सर ईअं थिए थो जो नमाज़ जनाज़ा रोडनि ते पढ़ाई थी वञे पई अक्सर। सो इन में 2-3 थोरो अशकाल हुआ, उनजी थोरो वज़ाहत करियो। फर्स्ट ऑफ ऑल इहो त जेकॾहिं असां वटि हिकिड़ो न तस्वीरुनि जो रुझान हली पियो आहे, बिल्कुलु, त तस्वीर साम्हूं बोर्ड ते लॻल आहे ऐं पोयां नमाज़ जनाज़ा थिए थी। ॿियो सुवाल इहो त रोड जे पाक हुजण जी ख़बर कीअं पए त रोड पाक आहे, छो त नमाज़ जे लाइ ज़रूरी आहे नमाज़ी जो बदन, नमाज़ी जो लिबास ऐं जंहिं जाइ ते नमाज़ अदा करे उनजो हर तरह जी पलीदी खां पाक हुजणु इहो लाज़मी आहे। ठीकु आहे, फ़राइज़ में शामिल आहे। त हाणे उहा ख़बर कीअं पए त इहो रोड जेको आहे उहो पाक आहे, रस्तो रोड या जेको मैदान आहे पाक आहे या न आहे, इहा पक कीअं थिए, ऐं जेकॾहिं आॾो तस्वीरूं लॻल आहिनि त उनजो छा हुकुम आहे? पहिरीं ॻाल्हि, अॻियां तस्वीरूं लॻल आहिनि उनखे हटाइणु खपे, उन्हनि जे साम्हूं नमाज़ न पढ़णी, छो जो असां जंहिं मैयत जी नमाज़ पढ़ूं था उनखे ई साम्हूं रखिणो आहे। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में जेकॾहिं असां जंहिं मैदान में नमाज़ था पढ़ूं त उन में जेकॾहिं ज़ाहिरी पलीती असांखे नज़र अची रही आहे त उनखे मिटाइण जो हुकुम ॾिनो वियो आहे, या तव्हां उनखां हटे करे नमाज़ ॿी जॻह ते पढ़ो। जेकॾहिं मैदान साफ़ आहे ऐं घणा माण्हू चवनि था त हिते का अहिड़ी बुराई शइ या का अहिड़ी गंदगी वग़ैरह नाहे लॻल, ही मैदान पाक आहे, उते नमाज़ थी। मिसाल जो रोड आहे न साईं, मैदान आहे, उते अक्सर जानवर घुमंदा फिरंदा आहिनि। बिल्कुलु, पाण घोड़े खे, गॾ खे या कुते खे इहा तमीज़ त न आहे न त किथे पेशाब करिणो आहे, किथे लिड लाइणी आहे। इहा असांखे कीअं ख़बर पए त हीउ रस्तो या हीउ मैदान पाक आहे या न आहे? पाक हुजण जो असांखे हिकिड़ो सुठो कुलियो ॾेई छॾियो ताकी असांजे नाज़रीन ऐं सामाईन जे ज़हन में हुजे त मैदान या रस्ते जे पाक हुजण जे लाइ छा आहे। साईं, हिकिड़ी ॻाल्हि त माण्हू हिकिड़ी जॻह मुंतख़िब करे छॾे जिते जनाज़ा नमाज़ थियणु खपे, पर जनाज़ा तक़रीबन रोडनि ते बि पढ़िया वञनि था, त उन्हनि जे लाइ इहो आहे त जेकॾहिं रोड जे मथां उहा नजासत लॻल आहे, उहा ज़ाहिर आहे, यानी
पेशाब थियल आहे, पेशाब थियल के आहे, जानवर जी फोसी लथल आहे, या लिड वग़ैरह आहे, या पाण हुजे, उहा पाण त उहो हुजे टुकड़ो न पाए। या उनजी आलाण हुजे उनजी आलाण। या उनजो रंग रंग हुजे। त इहे टे ई शयूं न आहिनि त पोइ असां उन पंहिंजे ज़हन मां इहो गुमान कढी छॾींदासीं त हीअ जॻह पाक आहे या न आहे, त बिल्कुलु यकीन करे असां उन जॻह ते नमाज़ पढ़ी यानी उन नजासत जो असर बि ख़तम थी चुको हुजे, उनजो रंग बि ख़तम थी चुको हुजे, उनजी आलाण बि ख़तम थी चुकी हुजे, त हाणे हर क़िस्म जो मैदान या रोड उहो पाक आहे। यानी घणी टोह में, घणी तकलीफ़ में पाण खे विझण जी ज़रूरत नाहे। सो नाज़रीन, अॼु असांजो प्रोग्राम खे कीअं लॻो? यकीनन ॾाढो मज़ो आयो हूंदो ऐं अल्लामा साहब तमामु बहितरीनु गुफ़्तगू कई। सो उमेदु आहे त तव्हां असांजो प्रोग्राम पाबंदी सां जीअं ॾिसो था आईंदा बि ॾिसंदा रहंदो। सो हिकु भेरो वरी अवां जे आॾो मां पंहिंजे यूट्यूब जी जेका एड्रेस आहे उहा पेश करियां। जन अञा ताईं असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त गुज़ारिश इहा आहे त असांजे यूट्यूब चैनल यूट्यूब ते तव्हां वञो त लिखो सिंध TV HD इस्लामिक, उनखे तव्हां सब्सक्राइब कयो, उनखे असांजे प्रोग्राम खे लाइक करियो। एतिरो त असां सवाल करे सघूं था नवां खां त असांजे प्रोग्राम खे जेकॾहिं वाक़ई तव्हांखे वणियो आहे त लाइक करियो ऐं पंहिंजा कमेंट्स ॾियो, को सवाल शामिलु करणु चाहो था सवाल करियो। ऐं जेकॾहिं फेसबुक ते असांजे प्रोग्राम ॾिसणु चाहियो था त असांजो पेज आहे, फेसबुक जो पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल, इनखे बि तव्हां फॉलो करियो ऐं उते कमेंट्स वग़ैरह ॾियो, तव्हांजा सवालात शामिलु कया वेंदा। ऐं सभ जी महिरबानी। सभ खां जेको आहे सो वधीक ऐं थोराइतो आहियां अल्लामा अली नवाज़ बंबरो साहब सिकंदरी साहब, जेके बेसिकली उमरकोट सां तालुक़ु रखनि था पिया, असांजे प्रोग्राम तशरीफ़ वठी आयासीं, अवां जी वॾी महिरबानी। ऐं उन खां पोइ हाजी अब्दुल कादिर आलखानी साहब ख़ैरपुर नाथन शाह सां तालुक़ु रखनि था, तव्हांजी महिरबानी। सो वॾी महिरबानी अवां तमामु सामिन नाज़रीन जी। अॼु जो प्रोग्राम जो वक़्तु हिते पूरो थियो। पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक कादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह तबारक व तआला चाहियो त सुभाणे वरी नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। ऐबादे सबा अॼु बहारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां। हलनि रोज़ थधियूं ऐं मिठड़ियूं हवाऊं, सुकून कलब साए गुंबज़ जूं छाऊं, तूं साए जे वेहण जे वारनि खे चइजां, तूं साए जे वेहण जे वारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां। ऐबादे सबा अॼु बहारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां। अचां शाल मोटी उमिरि थिए न पूरी, जे हूंदी हयाती त मिलबो ज़रूरी। अचां शाल मोटी उमिरि थिए न पूरी, जे हूंदी हयाती त मिलबो ज़रूरी। जबल उहद पाड़े जे वारनि खे चइजां, जबल उहद पाड़े जे वारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां। ॾिस केॾा न सुहिणा सहन ते लहठनि था, कतारूं करे जॾ कबूतर लहनि था। ऐं ॾिस केॾा न सुहिणा सहन ते ठहनि था, कतारूं करे जॾ कबूतर लहनि था। पिरीअ जे पखियड़नि प्यारनि खे चइजां, पखियड़नि प्यारनि ऐं पिरीअ जे पखियड़नि प्यारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां, मदीने जे नीलनि मुनारनि खे चइजां।
ऐं बादे सबा अॼु बहार खिचैजां मदीने जे नीलुनि मुनार खिचैजां रखी सिक रहन था बदन में बिलाली हमेशा पिरीअ जे हरम जा पखाली है रखी सिक रहन था बदन में बिलाली हमेशा पिरीअ जे हरम जा पखाली तू पानी भरी दड़ भलार खिचैजां तू पानी भरी दड़ भलार खिचैजां मदीने जे नीलुनि मुनार खिचैजां मदीने जे नीलुनि मुनार खिचैजां ऐ पुकारूं ऐं शामो सहर जा सनेहा खणी मोट मखणे महर जा सनेहा पुकारूं ऐं शामो सहर जा सनेहा खणी मोट मखणे महर जा सनेहा करे कुर्ब अॼु कुर्ब बिदार खिचैजां करे कुर्ब अॼु कुर्ब बिदार खिचैजां मदीने जे नीलुनि मुनार खिचैजां मदीने जे नीलुनि मुनार खिचैजां ऐं बादे सबा अॼु बहार खिचैजां ऐं बादे सबा अॼु बहार खिचैजां मदीने जे नीलुनि मुनार खिचैजां मदीने जे नीलुनि मुनार खिचैजां सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।